वज़ीर-ए-आज़म यूथ लैपटॉप स्कीम तहत शाहदुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के शागिर्दनि में लैपटॉप विराइण वारी तक़रीब यूनिवर्सिटी के अलामा आई काज़ी हाल में मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध के गवर्नर निहाल हाशमी शिरकत कई। शागिर्दनि में लैपटॉप विराइण वारी तक़रीब में चेयरमैन हायर एजुकेशन कमीशन डॉक्टर नियाज़ अख्तर, यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ खुश्क समेत यूनिवर्सिटी के प्रोफेसरनि, उस्तादनि, ऑफिसरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे गवर्नर निहाल हाशमी चयो त शाहदुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जा शागिर्द खुशनसीब आहिनि, जिन खे वज़ीर-ए-आज़म यूथ प्रोग्राम तहत लैपटॉप मिलिया आहिनि। हुकूमत शागिर्दनि खे जदीद टेक्नोलॉजी जी तालीम हासिल करण लाइ सहूलतूं फराहम कयूं आहिनि। हिन चयो त वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायतुनि ते पूरे मुल्क जे शागिर्दनि खे लैपटॉप मिली रहिया आहिनि। नौजवान पंहिंजी क़ाबिलियत में इज़ाफ़ो कंदा त ॿाहिरि मुल्क वञण जो फ़ाइदो थींदो। मुल्क जे नौजवाननि में बेपनाह सलाहियतूं मौजूदु आहिनि ऐं हुकूमत उन्हनि खे उजागर करण लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। सिंध जे गवर्नर निहाल हाशमी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर मुल्तान मोटरवे में बि मूं अहम किरदारु अदा कयो हो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त ख़्वाबु आहे त कराची खां गवादर ऐं कराची खां पेशावर ताईं हिकु शानदार मोटरवे हुजणु घुरिजे।